अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु असीं तव्हांखे वठी हलूं था सिंध जे हिकु नवाब शाइर मौलवी हाजी अहमद मल्ला। दुनिया जो हिकु अज़ीम शाइर हो जंहिं पंहिंजे सिंधी में तर्जुमो क़ुरान शरीफ़ जो सिंधी में तर्जुमो कयो। उनजो हिकु शाइर आहे, इन जे मेखाने में मखबूर मल मुख़्तियार पिया ईंदा, असां खां पोइ अब आलम में अपर आधार पिया ईंदा, असीं पोइ हेठि हूंदासीं हज़ारे ॿिया मथां हलंदा। सिंध जे लाड़ पट्टी जो हिकु नवाब शाइर जंहिंजो हर हर्फ़ ते हिकु शाइर आहे, जंहिंजो हर हर्फ़ ते हिकु शेर आहे। जंहिं दुनिया में आऊं त सम्झां थो त दुनिया में शायदि उन को शाइर न पुॼी सघे। मौलवी हाजी अहमद मल्ला हिकु बहितरीनु शाइर हो ऐं हिकु बहितरीनु क़ुरान शरीफ़ जो सिंधी में तर्जुमो करण वारो केरु बि न करे सघियो, ऐं को बि मौलवी हिन मुड़ुस खे कोन पुॻो। हिकु सादो माण्हू हुयो, गोॾ ॿधंदो हुयो, हिकिड़ी कमीज़ पाईंदो हुयो, पटको ॿधंदो हुयो, लठ हथ में हूंदी हुई। हीउ उनजो ॻोठु आहे। अॼु तव्हांखे जेको ॾेखारिया हीउ उनजो ॻोठु आहे। हिते हिकु ॾोटो हिकु पोटो आयुसि, पर पोइनि खे का ख़बर ई कोन्हे। हा, हिते हुयो, तव्हां पुछंदा मौलवी हाजी अहमद मल्ला जो ॻोठु इहा बिल्कुलु इहा भाउ उनजे बारे में कुझु ॿुधाए असांखे ख़बर कोन्हे। हा, बसि उन वटि हिकिड़ो किताबु कोन्हे पियो शहर जो, वॾी ॻाल्हि इहा आहे यार, हिकिड़ो किताबु उहो उन वटि कोन्हे पियल। सादो माण्हू हुयो, हीअ ॿनियूं ॿारहा इहे सभु उन्हनि जो ॻोठ जो आहिनि। अॼु ॻोठु बाग़बान लॻो पियो आहे, चमन लॻो पियो आहे। हीअ स्कूल इहा आहे, मस्जिद आहे, सिर्फ़ु स्कूल कोन्हे, हीअ ओताग आहे। उहे आहिनि वण आहिनि। हीअ उहो इलाइक़ो आहे जिते मौलवी हाजी अहमद मल्ला पंहिंजी ज़िंदगी बसर कई ऐं ज़िंदगी गुज़ारी। हितां ईंदा हुआ माण्हू उन अज़ीम शाइर खे खणी ईंदा हुआ, हितां हुनखे वठी वेंदा हुआ ऐं हीअ मुनाज़िरो कंदो हुयो। कुझु अरसो 40 साल अॻु, 50 साल अॻु, जॾहिं मोहम्मद ज़मा लुहारी वारे पीर रहमतुल्लाह अलैह ते जॾहिं ॻाल्हि उथी बाबा हिते हज करण जी कोशिशि कनि पिया, त पहिरियों माण्हू मौलवी हाजी अहमद मल्ला हो जंहिं मुखालिफ़ कई ऐं जंहिं हिन जे अॾो साम्हूं थी बीठो त हज काबतुल्ला में थींदो आहे, हिते कोन थींदो। इलाही मौलवियुनि खे हिन मुनाज़िरो करे ऐं उन्हनि खे किरायो, उन्हनि खे बाक़ाइदा भॼायो हितां, इन करे त हीअ हज सिर्फ़ु उते थींदो। ऐं हीअ वाहिद माण्हू हो जेको हीअ हुनजे दीवार से बीठो मुखालिफ़ कई ऐं उन्हनि खे हज सिंध में उन्हनि खे मौलवियुनि खे मार ॾिजो, जंहिं चयो त असीं हिते हज कयो। ईअं हो या न हो, बहरहाल इहा ॻाल्हि त बाद में आहे। बाक़ी हिन जहिड़ो अज़ीम शाइर लाड़ पट्टी सिंध ऐं बदीन जे साहिली इलाइक़े जो ही नवाब शाइर हो। हर हर्फ़ ते हिन जो शाइर आहे, हर हर्फ़ ते हिन जो शाइर आहे। हिन जी ज़िंदगी मुख़्तसर आहे। वॾी ॻाल्हि इहा आहे, पोयां कुझु कोन्हे। पोयां जेके हिकिड़ो ॾोटो बि आहे, हिकिड़ो पोटो बि आहे, पर तव्हां हुन खां पुछंदा पर चवंदा बाबा असांखे ख़बर, हा हिते हुयो, हा हिते हुयो, हा ऐं हुन जो ॾोटो हेॾो वॾो शाइर हो, हेॾो वॾो आलिम हुयो, हेॾो वॾो मुफ़्ती हुयो, पर पोयां हुनजे कुझु कोन्हे।